मिठियाणी में रिपोर्ट कर रहा है सैयद जुल्फ़िकार अली शाह। मिठियाणी में जो गोठ गुल मोहम्मद मशहूरी के रवासिन पुलिस ने मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चकवाणी अलॾ तो मशहूरी मंठार मशहूरी वली मोहम्मद मशहूरी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़िन सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लगायो त कुछ ॾींहं अॻु पुराणा जतोई वासी अली अकबर मशहूरी जे ॿिनि भाइरनि खे अदालत वेंदे पुराणी दुश्मनी सबबि क़त्ल कयो वियो हो। जंहिं बाद अली अकबर मशहूरी तरफ़ां फरीद ॾेरो थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो, जंहिंमें असांजे कंहिं बि माण्हू जो नालो शामिल न हो। हिकु हफ़्तो अॻु ॾींहं जो 1:30 वॻे DSP मोरो फ़ाइज़ा सोढर जी अॻवाणीअ में फरीद ॾेरो ऐं न्यू जतोई पुलिस मुबैना तौरु निजी हथियारनि सां गॾु मोबाइलूं ऐं मोटरसाइकिलूं ज़रिए क्रेन सां गॾु ॻोठ ते चढ़ाई कई ऐं पौरत अलहॾ तो मशहूरी जे घर में दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो ऐं क्रेन ज़रिए घर खे मुकमल तौरु ॾाहे पट करे छॾियो, जंहिं सबबि लॻभॻि 50 लख रुपयनि जो नुक़सानु थियो ऐं घर मां सोलर प्लेटूं, बैटरियूं, 37,000 रुपया रोक रक़म, सोन, हिकु क़ीमती कुतो ऐं 15 ॿकरियूं पिणु खणी विया। मुज़ाहिरीन मूजिबि मक़तूलनि जे भाउ अली अकबर मशहूरी पिणु बयानु ॾिनो आहे त पुलिस ग़लती सां संदनि घर खे निशानो बणायो ऐं मुतासिर माण्हू कंहिं बि तरह सां मुलविस नाहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।